पोइ इम्प्लीमेंट करणु शुरू थी वियो। त हिकिड़े ॾींहुं छा थियो त हिकिड़ो टीचर हिकिड़े ॿार खे मूं वटि वठी आयो ऐं उन ॿार खे वठी चयईं त सर हीउ नाफ़रमान आहे ऐं मां हिनखे चवां थो त तूं बोर्ड ते लिखी पढ़ी ॿुधाए त हीउ लिखे त थो पर पढ़े कोन थो, सो सर हीउ नाफ़रमान ॿारु आहे। त चई मूंखे ॾाढी कावड़ आई। मूं चयो त यार हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे जो नथो ॿुधे, ओबीडियंट न आहे, डिसओबीडियंसी पियो करे। त चयईं त मूं हुनखे चयो त हिन ॿार खे वठी वञ ऐं हिनखे सॼो स्कूल घुमाए ऐं हिकिड़े हिकिड़े स्कूल जे ॿार खे ॿुधाए त नाफ़रमान ॿार जी शिकिल अहिड़ी हूंदी आहे। मूं सोचियो हिनखे थोरी पनिशमेंट मिलणु खपे। हुन बि साईं ईअं कयो। टीचर हुन ॿार खे वठी वियो, सॼे स्कूल खे ॾेखारियईं त नाफ़रमान ॿारु अहिड़ो हूंदो आहे। अलाह, ॿिए ॾींहं खां उहो ॿारु स्कूल कोन आयो, गुम थी वियो। ख़बर पई, पुछा कराई, 2-3 ॾींहंनि में पुछा कराई, बाबा छो कोन थो अचे? ख़बर पई शहर छॾे वियो। उहो शहर मां ई हलियो वियो, उहो शहर ख़ाली करे हलियो वियो। हाणे जी ज़िंदगी में ख़बर पवंदी आहे न, कॾहिं को कीअं को कीअं। ख़बर पई लाहौर हलियो वियो, हीअ थी वियो, हू थी वियो, फलाण थी वियो, पर साम्हूं नज़र न आयो। अशफ़ाक़ साहब लिखनि था त हिकिड़े भेरे मां फैसल मस्जिद में ईद जी नमाज़ पढ़ी रहियो हुउसि ऐं जीअं माण्हू अजनबी मिलंदा आहिनि, भाकुर पाईंदा आहिनि, सभु भाकुर पाईंदा आहिनि। मूंखे हिकिड़ो भाकुर पियो ऐं चई जॾहिं मूं भाकुर मां थोरो निहारियो त मूं महसूसु कयो त हीउ साॻियो छोकिरो हुयो जेको हाणे जवान थी चुको हो। पर हुन हिकदमि मूंखे ॾिठो न त हुन मूंखे धिको ॾेई छॾियो, धिको ॾेई ऐं परे थी वियो ऐं मूं हुनखे रोकणु चाहियो पर हू माण्हुनि जे हजूम में गुम थी वियो। पंहिंजी रिकॉर्डिंग में अशफ़ाक़ साहब चयो हुयो त मां अॼु बि हुन खां माफ़ी घुरां थो, जेकॾहिं हू मुंहिंजो प्रोग्राम ॾिसे थो त मूंखे महिरबानी करे माफ़ु करे। मुंहिंजे दिलि ते अञा ताईं उहो ॿारु आहे त मूं हुन सां छा कयो। इहो ई हूंदो अथव, ईअं ई हूंदो अथव। जॾहिं असीं कंहिंखे हर्ट कंदा आहियूं न, जॾहिं असीं कंहिंजे लाइ कुझु ॻाल्हाईंदा आहियूं, जॾहिं असीं पंहिंजे अंदर में इहे सभु शयूं खणी हलंदा आहियूं न, त असांजे मथां हिकिड़ो बोझ हूंदो आहे, भार हूंदो आहे। उहो इनविज़िबल आहे, ग़ैर मरई आहे, ॾिसण में कोन ईंदो आहे, कॾहिं कॾहिं महसूस बि कोन थींदो आहे। पर जेॾी महिल असां थोरो न पंहिंजो पाण खे टाइम ॾियूं, उहो भार असांजे कुल्हनि ते अची वेंदो आहे। त बसि अॼु इहो ई